ओ चाशणी छा थियो वरी? हिकु कप चांहि रखेसि। मां न रखंदीमांव। टंगुनि में तो सूर पियो भाई, सुबुह खां सभु कम मां ई कया गणपति जा। अरे असां ये भाई पालतू जानवर किथे आ? उहो पागल क्लासिस वई अथव ऐं उहो जॾो आयो किथे राति खां। बसि उहो जेॾी मां गणपति खणी आयो हुन खां पोइ चई मां वञा थो ग्रुप सां गणपति खणण, हुन खां पोइ आयो ई न आहे। नचंदो हूंदो पागलनि वांगुरु रस्तनि ते। गॾे आ सफ़ा। तव्हां ते ई त वियो। हेलो भाभी। मन सास भी कभी बहू थी में तुलसी है तो न रोनी हूंदी जेतिरो तूं पंहिंजी ज़िंदगी में रोईनी आहे। छा थियो वरी? न पुछो, छॾेसि पोइ। भाई पुछो न। हा त ॿुधाए न छा थी? मन मुंहिंजो पुट न मूंखां 5000 वठी वियो आहे, चईं गणपति जो शेयर भरणो आहे। हाणे तव्हां ॿुधायो 5000 गणपति जो शेयर थींदो आहे? मूंखे डपु थो लॻे कंहिं ग़लति कमनि में त न हली वियो आहे। मां ई रखी थो अचां चांहि। अधु कोप मुंहिंजे लाइ बि रखिजो। अरे शैलू तूं फालतू में थी टेंशन खणे। 5000 अॼुकल्ह कॉमन ॻाल्हि थी। मुंहिंजो पुटु 10,000 भरिया आयो आहे। 10,000 भाभी एॾा छो? अरे छोरा न सभु मिली करे ₹1,00,000 जी खाली बैंड कराईंदा थी। ₹1,00,000 जी बैंड? हाँ 100-150 बैंड वारा ईंदा अथनी। 100-150 बैंड वारा? मन ये बैंड वॼाइण था अचनि की न पद्मावती वठी अचण लाइ युद्ध करण था वञनि? भाई ये बिल्डिंग जा शोड़ा भी आया, चई 1500 रुपया दो, चमा 51 देगी। चई डीजे विजे करायो तो हाणे असां छा कंदासीं भाई? असांखे त नचण बि न ईंदो आहे। पर भाभी एॾा ख़र्च छो कनि? मन अलाए मन मुंहिंजो पुटु चए पियो लास्ट ॾींहं ते असां टशन कंदा आहियूं। टशन छा थींदो आहे? टशन भाई हूंदो हिननि जी काई मन्नत हूंदनि, लास्ट ॾींहं ते कंदा हूंदा। मम्मी फोन रख जल्दी कर। ए मणी छो तूं फोन रख यार, अर्जन कम आहे। मिंट मां कयां थी, मुंहिंजे पुट जे पेट में हार्ट अटैक था अचनि। मम्मी हिन साल असां गणपति रखी आहे। हर साल रखंदा आहियूं। त हिन साल मां सोचियो आहे असां कुझु क्रिएटिव था कयूं। जीअं हिन साल न असां घर में जंगल थीम था कयूं। हाँ पोइ तोखे पतंग जी चड्डी पाराए करे दड़ ते टार्ज़न ठाहे बीहारे छॾींदासीं। ॿार बि ख़ुशि थी वेंदा। तव्हांजे पुट फ्यूज़ उॾामी अथव? असांजे असांजे त्रिमूर्ति क्लब आहे न, हो हर साल न कॉम्पिटिशन रखंदा आहिनि। त हिन साल बि कॉम्पिटिशन रखियो अथऊं कि जंहिंजे बि घर में गणपति सभिनि खां बेस्ट ऐं डेकोरेशन सभिनी खां बेस्ट हूंदी हुनखे 51,000 जो इनाम ॾींदा। 51,000? ॿुधण ॾे मिंट, पैसा ॿुधी टपा न ॾे। आई एम श्योर कि असां ई खटंदासीं, छाकाणि अहिड़ो थीम घर में कंहिं बि न सोचियो हूंदो। असां एॾो वॾो जंगल ठाहींदासीं मम्मी। असां असली जानवर रखंदासीं। असली जानवर? असांजी बिल्डिंग में ॾिस 4 कुत्ता आहिनि। चइनी कुत्तनि खे न शेर जो मास्क पाराए करे हिते विहारे छॾींदासीं। माण्हुनि खे लॻंदो शेर रखियो आहे। अरे वाह, वन कुत्तनि खे पकड़िया। अरे शाजो पकड़िया, असां न ख़बर नहीं चलिया पोइ। अरे पापा टेंशन न खणो, 5100 रुपया खाली रजिस्ट्रेशन फी आहे। छा मन जानवर बि पालियूं, पैसा बि ॾियूं? न ज़रूरत है। अरे 51,000 मिलंदा तो कंहिंजा थींदा? असांजा। रिकॉर्ड में नालो ईंदो, कंहिंजो ईंदो? असांजो। हाणे 1 मिंट में न तोखे 100 यान थपो हुननि में, पोइ वर्ल्ड रिकॉर्ड ठहंदे, पोइ नालो कंहिंजो थींदो? असांजो। हरिओम भाऊ, छाजो कॉन्टेस्ट? ओ छा करियां तूं, छाजा फोन था अचनि? मूंखे ख़बर न हुई कि तव्हां भई न कंदव। अरे सिधो ॿुधाए तो, मां ऑलरेडी 5100 रुपया भरे छॾिया थी मां रजिस्ट्रेशन जा। छा? पैसा किथां आहे? हो तव्हां मूंखे ॾिना हुआ न कल्ह लाइट जे बिल लाइ।